छठे भरिसां बाहि लॻण जे नतीजे में औरत पुट ऐं धीअ समेत सड़ी फौत थी वई, जॾहिं त औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मगली लॻे ॻोठ मोहम्मद हुसैन मोदो में फजर वक़्तु पुरत निज़ाम मंशरी जे घर खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि घर में निंड सुतल शबाना संदसि 5 वरनि जो पुटु हसनैन ऐं 7 वरनि जी धीअ सुहाना सड़ी फौत थी विया, जॾहिं त सफ़ूरा ऐं सदाम सड़ी ज़ख़्मी थी पिया। इतला मिलण ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौतनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। ज़ख़्मियुनि जी तबियत में सुधारो न अचण सबबि खेनि छठे खां कराची मुंतक़िल कयो वियो। कश्मीर भरिसां हथियारबंदनि घर ते हमिलो करे नौजवान खे क़तल करे छॾियो। कोट हाजन चाचड़ में हथियारबंदनि जे घर ते हमले में नौजवान नियाज़ चाचड़ थॾे ते मारिजी वियो। फायरिंग में नीगर अयाज़, हुरमत ख़ातून ऐं महबूब चाचड़ ज़ख़्मी थी पिया, जिन खे तिबी इमदाद लाइ रहीमयार खान मुंतक़िल कयो वियो। हथियारबंदनि नौजवान खे क़तल करण बैदि चौपाया माल पिणु काए विया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 1 ॼणो फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तलाह जे जमाली पुल वटि सुज़ुकीअ रोड पार कंदड़ नीगर खे टकर हंयो, जंहिं जे नतीजे में 8 वरनि जो अताउल्ला गाहो थॾे ते फौत थी वियो। हादसे बैदि ॻोठाणनि सुज़ुकीअ जो पीछो करे ड्राइवर खे पकिड़े पुलिस हवाले कयो। हालानी मेहरापुर लिंक रोड ते मोटरसाइकिल ऐं रिक्शा में टकर जे नतीजे में हाजी याकूब शंबाणी, अब्दुल गफ़ूर ऐं गुलाम अब्बास सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां गुलाम अब्बास खे नवाबशाह रेफर कयो वियो। नईं दिल्ली में शहरियुनि पारां सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरियुनि ऐं दुकानदारनि मुश्ताक अली नारे जो, ज़ीशान खोखर, एहसान मंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 3 महीननि खां सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण करे परेशानियुनि खे मुंझण ते मजबूर आहिनि। संदनि चवणो हो त शिकायतुनि बावजूदि को नतीजो नथो निकिरे, रुॻो ॻराबे लाइ अमाणिया पिया वञनि। अॻवाननि चुधारणो त ट्रांसफार्मर तब्दील करे बिजलीअ जी रसद बहाल न कई वई त एहतिजाजी तहरीक शुरू कई वेंदी। नवाबशाह में ॻोठाणनि पारां बासनि जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ आदम ज़रदारी जे रहवासियुनि ख़ान मोहम्मद ज़रदारी, मुमताज़ सोडे ऐं ॿियनि जो चवणो हो त बासनि पारां संदनि नौजवान खे क़तल कयो वियो आहे। हुननि इल्ज़ाम हणियो त कहिड़ो ज़रदारी, शरबत ज़रदारी ऐं ॿियनि संदनि नौजवान मुला बख्श खे क़तल कयो आहे। ॻोठाणनि चयो त नौजवान जे क़तल केस में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। अॻवाननि मुताबिक़ त नौजवान जा क़ातिल गिरफ़्तार करे जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। निंदे में टाउन कमेटी जे मुलाज़िमनि पारां पघार न मिलण ख़िलाफ़ कमछट हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुलाज़िमनि अब्दुल रज़ाक मला, साबिर चांडियो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त तालका म्यूनिसिपल ऑफिसर मक़सूद मला बिना जवाज़ निंदो ऐं कॾण टाउन कमेटी जे मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि। अॻवाननि मुताबिक़ त रहियल पघारूं ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk